अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल गुलाम हुसैन में छा थींदो तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में मिलंदी। वीडियो के आख़िर ताईं ॾिसजो ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। तो तव्हां ॾिसी चुका आहियो त हबदार खे सिकंदर वारनि मारे छॾियो, जंहिंमें सिकंदर पंहिंजी बाहि थधी कई, पंहिंजे दिलि जो गुस्सो ख़त्म कयो। सिकंदर जो चक्कर इहो हुयो त दुआ सां मुंहिंजी शादी थिए। अगरि दुआ जी शादी मूंसां न थी ऐं दुआ जी ॿिए सां कंहिं सां बि शादी न थिए ऐं दोस्तों दुआ जो ॿियो ॻोठ बि न थिए तो इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। तो रांझन खान पंहिंजी धीउ जी शादी कराए छॾी कंहिंसां हुबदार सां, यानी हिकु हारी जे पुट सां, ऐं इहो सिकंदर खान खे क़बूल न हुयो। तो सिकंदर मौक़े जे ताड़ में हुयो। इहा शादी थिए सौगात खां कंहिं न कंहिं तरीक़े में हुबदार खे सिकंदर खान दुप कराए छॾियो। हाणे जंहिंजे करे दुआ बार बार रड़ी रही आहे त अमा मूंखे मुंहिंजो हुबदार खपे ऐं मुंहिंजो हुबदार किथे आहे, मूंखे हुबदार वटि वठी हलो। जंहिंमें हुनजी माउ हुनखे चवंदी आहे त तूं अलाह जी राह में राज़ी रहो ऐं हुबदार हिन दुनिया में न आहे रहियो ऐं वञण वारा मोटी न आहिनि ईंदा। ऐं जंहिंमें दुआ जी माउ दुआ खे दिलासो ॾेई रही आहे ऐं दुआ खां कुझु बि कंट्रोल नथो थिए। ऐं ॿिए पासे दोस्तों रांझन खान पंहिंजी घरवारी ते गुस्सो कयो त तूं इन खे सम्झा न त मां इन खे गुम कराए छॾींदुसि ऐं इन खे मारे छॾींदुसि। त असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।